यो नब्बू नज़र कोन थो अचे, आहे केड़न ढोरन सा? किथे आयो नब्बू? अरे केड़ो मसलो आहे न नब्बूअ सां, ॿुधायो छो नथा, चुप छो? ए राणा खान, ए रमज़ान खे छॾ, आऊं थो सुणायां तोखे। तूं ई ॿुधाए रब्बू, मसलो आहे छा? ए नब्बू चवे थो त मिठल खान मारी जो संग मूंखे की नथो ॾे। हा पोइ? ए राणा खान, ए मिठल खान ई बहानू तो जोड़े ए त मूंखे चनेसर जो घणो लाचार आहे, उन करे ई संग सुलूअ खे ॾींदुसि। हा पोइ नब्बू छा थो चए? ए राणा खान, ए नब्बू चवे थो जे ई थियो त आऊं सुलूअ खे ठुप मारींदुसि। हाँ? इहो त को मसले जो हल न आहे जो उनखे ठुप मारींदो, इहो को मसले जो हल आहे? राणा खान कुजाड़ेला कोन्हे इन मसले जो हल। नब्बू वीचारे केड़ो रोकियो आहे? ना है यो मसले जो हल, अरे ना है यो मसले जो हल। अरे बाबा उनके थदे दिमाग सां समझायो छो नथा? केड़ा दोस्त होता उन जा? हाँ? राणा खान नब्बू चए तो सुलूड़ के जेरो कीने छॾींदुसि। सुलूअ खे जेकरे फट मारी दो तो यो नब्बू जेल हलियो वेंदो? वेंदो या न वेंदो काबू? वेंदो न जेल। जे हू जेल हलियो वियो नब्बू त न मारवीअ सां शादी केर कंदो, लाऊं केर लहंदो? राणा खान नब्बू चए तो आऊं जे वियांह कंदुसि त मारीअ सही खंसि, पोइ भले मूंखे अहिड़ा 10 सुलू छो न मारणा पइनि। इन्हीअ करे तव्हांखे मशवरो थो ॾियां, वञी उनखे पैगाम ॾियो त नब्बू सोचे सम्झी कदम खण। ए हो राणा खान, अॼुकल्ह नब्बूअ जी त ॿोली ॿी आहे। ए राणा खान, ए नब्बू जेतिरो घुड़े थो न, एतिरो वसंदो की न। राणा खान हू चए तो ऐं मुंहिंजे मथां हरिया भरिया चिथर था कयो। इहो सम्झाए छॾियोसि, तकड़ न करे। ऐं ॻाल्हायां थो मिठल सां, इहो संग भॻो कोन थो वञे। आऊं बि हिते आहियां, मिठल बि हिते आहे, मारवी बि हिते आहे, मिलंदुसि संग। ए असां त हुनखे चऊं था जे तो जो वियांह हिन निगरी सां लिखियल आहे न त बाबा ज़रूर थींदो। हो बाबा, आऊं थदे दिल ऐं दिमाग़ सां नब्बूअ लाइ सोचां पियो त जीअं कमु थी वञे। जेकॾहिं कमु नथो थिए त तरीक़ा ॿिया खोड़नि, संग आऊं वठी ॾींदोसांसि, मूं ज़िमो खयो आहे न। ए राणा खान, ए हाणे उथो था हलूं, ए हली कुझु माल जी कयां। हाणे तव्हां उथो हली कमकार जी कयो, मां बि वेंदुसि शहर, ॿ 3 कमनि उहे लाहे वरी मोटी ईंदुसि। पोइ वरी अचूं था कचेरो मल्हायूं था, ऐं नब्बूअ खे बि पाण सां गॾु वठी अचिजो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।